नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां हिकु सवाल थी पुछां। हाँ त अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हि ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाईं। त परमात्मा बाप चई कि ॾिसो ॿारनि खे ओम शांति जो अर्थ त पतो आहे कि मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजी आत्मा जो सदरम शांत आहे। मां आत्मा शांति धाम में रहण वारी शांत स्वरूप आत्मा आहियां। ये लेसन पक्को कंदा वञो। ये केरु थो सम्झाए? शिव बाबा। यादि बि करणो आहे कंहिंखे? शिव बाबा खे। हुननि खे पंहिंजो रथ न आहे, हिन करे हुननि खे बैल ॾेई छॾियो अथनि। मंदिरनि में बि बैल रखंदा आहिनि, हिन खे चइबो आहे पूरो अज्ञान। बाप सम्झाईंदा आहिनि ॿारनि अथवा रूहनि खे, इहे आहे रूहनि जो बाप शिव। इन्हनि जे नाम त ॾाढा आहिनि, परंतु ॾाढा नामनि सां माण्हू मुंझिजी विया आहिनि। वास्तव में हिननि जो नाम आहे शिव। शिव जी जयंती बि भारत में ई मल्हाईंदा आहिनि। उहो निराकार बाबा अची करे पतितनि खे पावन ठाहींदो आहे। कोई भागीरथ, कोई नंदीकण चई छॾियो अथनि। बाप ॿुधाईंदा आहिनि कि मां कहिड़े भाग्यशाली रथ में ईंदो आहे। मां ब्रह्मा जे तन में प्रवेश कंदो आहियां। ब्रह्मा द्वारा ब्राह्मणनि जे लाइ स्वर्ग ठाहींदो आहे ऐं हिन भारत खे ई स्वर्ग ठाहींदो आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हां सभु भारतवासी ॼाणदा आहियो न कि हीअ लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो हिते। तव्हां सभु भारतवासी 12 आदिस्नातम देवी देवता धर्म जा ई त आहियो। स्वर्गवासी हुयो। 5000 वर्ष पहिरियों जॾहिं मां आयो हुयुमि त सभिनि खे सतो प्रधान स्वर्ग जो मालिक ठाहियो हुयो। पोइ पुनर्जन्म त ज़रूर वठिणो पए न। बाप केतिरो सिधे तरीक़े सां ॿुधाईंदा आहिनि। हाणे जयंती मल्हायूं था। कहिड़ी 85? बाबा जी पधरामणी हिन सृष्टि ते थी वई आहे, हुनखे 85 वर्ष थी विया आहिनि। पोइ साथ साथ ब्रह्मा विष्णु शंकर जी बि पधरामणी आहे। त्रिमूर्ति ब्रह्मा जी जयंती कोई ॾेखारींदा न आहिनि, ॾेखारणी ज़रूर आहे। शिवजी बाबा चईंदा आहिनि मां ब्रह्मा द्वारा स्थापना वरी खां थो करां। ब्राह्मण ठाहींदो आहे न, त ब्रह्मा ऐं ब्राह्मण वंशियनि जी बि जयंती थी वई न। पोइ टिनिनि जी थी वई त त्रिमूर्ति सिद्ध थी वेंदो न। पोइ ॾेखारींदा आहिनि कि तव्हां ई सो विष्णुपुरी जा मालिक ठहींदा। बाप जी यादि सां ई तव्हांजी खाद निकिरंदी। फल भारत जो प्राचीन योग मशहूर आहे, परंतु योग कीअं सिखायो इहो कोई बि न ॼाणंदो आहे। खुदि चईंदा आहिनि कि हे भारत तव्हां पंहिंजे बाप खे यादि करो, वरसो तव्हांखे मूंसां मिलणो आहे। मां तव्हांजो बाप आहियां न। मां कल्प ईंदो आहे, अची करे तव्हांखे मनुष्य खां देवता ठाहींदो आहे। छो जी तव्हां देवी देवता धर्म जा हुया, पोइ पुनर्जन्म वठी करे हाणे पतित थी आया। रावण जी मत ते हलो था न। ईश्वर मत ते हलंदा त तव्हां स्वर्ग जा मालिक ठही वेंदो। बाप चईंदा आहिनि मां कल्प पहिरियों बि आयो हुयुमि। जो कुझु पास थी वियो उहो कल्प थींदो ई रहंदो आहे। बाप वरी खां अची करे हिन में प्रवेश कंदा आहिनि। इन दादा खे छुड़ाईंदा आहिनि। पोइ हिन सभिनि जी परवरिश कराईंदा आहिनि। तव्हां ॼाणदा आहियो कि असां ई सतयुग में हुयासीं। असां भारतवासियुनि खे 84 जन्म वरिता आहिनि न। असां भारतवासी पहिरियों असां सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण हुयासीं। यथा राजा रानी तथा प्रजा सभ त राजा न ठहींदा न। त बाप सम्झाईंदा आहिनि सतयुग में तव्हांजा 8 जन्म हुया, त्रेता में 12। हीअं ई पंहिंजे पाण खे सम्झो कि असां इहो पाठ वॼायो आहे। पहिरियों असां सूर्यवंशी राजधानी में पाठ वॼायो, पोइ चंद्रवंशी, पोइ हेठि लथासीं त वामारक में आयासीं। पोइ असां 63 जन्म वरिता हुन युग में। भारतवासी ही पूरा 84 जन्म वरिता अथनि। ॿिए के धर्म वारा एतिरा जन्म न वठंदा आहिनि। ॾिसो गुरु नानक खे 500 वर्ष त थिया आहिनि, त हुननि करीब 12 या 15 जन्म वरिता हूंदा। इहो हिसाब कढिबो आहे न। क्रिश्चियन खे 2000 साल थिया आहिनि,
त उन्हनि 60 पुनर्जन्म वरिता हूंदा, वृद्धि थींदी वेंदी आहे न, पुनर्जन्म वठंदा वेंदा आहिनि। बुद्धि में वीचार करो, असां देवी देवता धर्म वारनि 84 जन्म भोगिया आहिनि। पोइ वरी खां हाणे सतो प्रधान ठहिणो आहे। जो कुझु पास थी वियो ड्रामा, जो ड्रामो ठहियल आहे उहो पोइ रिपीट थींदो। बेहद जी हिस्ट्री में तव्हांखे अचिणो ई आहे। मां त पुनर्जन्म न वठंदो आहे न, तव्हां ई पुनर्जन्म वठंदा आहियो। हाणे तव्हांजी 84 जन्म पूरा थी विया। हाणे वरी खां मां तव्हांखे यादि थो ॾियारायां कि तव्हांजो घर शांतिधाम अथव, तव्हां आत्मा बिंदी रूप आहियो। हुते शांतिधाम में बिंदियुनि जो झाड़ आहे। आत्मायूं मथे नंबरवार झाड़ में रहंदियूं आहिनि, नंबर वारी हेठि ईंदियूं आहिनि। मां बि बिंदी आहियां। ईअं न कि एतिरो वॾो लिंग जे रूप में आहियां, न। बाप चवंदा आहिनि कि तव्हां मुंहिंजा ॿार ठहींदा आहियो, मां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदो। पहिरियों तव्हां असांजा ठहो, पोइ मां तव्हांखे पढ़ायां। चवंदा आहिनि ॿार, चवंदा आहिनि बाबा असां तव्हांजा आहियूं। पोइ साथ साथ पढ़ाई बि त करणी खपे न। असांजा ठहिया पोइ पढ़ाई शुरू। बाप चवंदा आहिनि कि इहो तव्हांजो अंतिमो जन्म अथव। कमल फूल समान पवित्र रहो। ॿार वाइदा कंदा आहिनि बाबा असां तव्हांखां वरसो वठंदासीं, हिन करे असां कॾहिं बि पतित न थींदासीं। 63 जन्म त पतित थिया हो न। ये 84 जन्मनि जी कहानी आहे। बाबा अची करे सहज ॿुधाईंदा आहिनि, जीअं लौकिक बाप ॿुधाईंदा आहिनि। इहो त बेहद जो बाप आहे, उहो अची करे रूहनि खे बार बार चईंदो रहंदो आहे। शिवरात्रि बि मल्हाईंदा आहिनि। इहा अधु कल्प जो ॾींहुं, अधु कल्प जी राति आहे। हाणे राति जो अंत, ॾींहं जो आदि संगम आहे। भारत सतयुग जे समय ॾींहुं हुयो। सतयुग त्रेता खे ब्रह्मा जो ॾींहुं चइबो आहे। त तव्हां ब्राह्मण हुयो न, ब्राह्मण ई हुते वञी करे देवता ठहींदा। तव्हां ब्राह्मण ॼाणदा आहियो। असांजी ही रात्रि हुई द्वापर कलयुग में। तमो प्रधान भक्ति थी वई न। दर दर असां ही धक्का खाईंदा हुयासीं, सभिनि जी पूजा कंदा रहंदा हुयासीं। टिवाटी जी बि पूजा कंदा रहंदा हुया, मनुष्य जे शरीरनि जी बि पूजा कंदा हुयासीं। हाणे बि कई माण्हू करनि था। सन्यासी जेका आहिनि उहे पंहिंजे पाण खे शिवोम चई करे वेही रहंदा आहिनि। पोइ माता ई वञी करे उन्हनि जी पूजा कंदी आहिनि। हिन ब्रह्मा दादा त ॾाढो अनुभवी आहे। बाबा ब्रह्मा बाबा चईंदा मां बि ॾाढी पूजा कई हुई, परंतु हुन समय ज्ञान थोड़ी हुयो। फल चढ़ाईंदा हुयासीं, लोटी चढ़ाईंदा हुयासीं मनुष्यनि ते। इहे ठगी थी वई न, परंतु इहे सभु वरी बि थींदो। पोइ वरी भक्तनि जो रक्षक भगवान अची करे पाण खे हिन सभिनि खां छुड़ाईंदा, छो जी सभु दुखी थी विया आहिनि न। बाप चईंदा आहिनि कि द्वापर खां वठी करे तव्हां गुरु कंदा आया आहियो, भक्ति कंदे कंदे हिकदमि हेठि लही विया आहियो। आत्मा जी गिरती कला थी वई आहे न। हाणे ताईं बि साधु माण्हू साधना कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि कि उन्हनि जो बि उद्धार करणु मूंखे अचिणो पवंदो आहे। संगम ते ई सभिनि जी सदगति थींदी आहे। तव्हांजी बि थींदी आहे त सभिनि जी बि थींदी आहे। पोइ तव्हां 84 जन्म वठंदा आहियो। बाप चईंदा आहिनि मां त ज्ञान जे सागर मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहियां, सत्य चित्त आनंद स्वरूप आहियां। उहो कॾहिं विनाश खे न पाईंदो। उनमें ज्ञान अथसि न। ज्ञान जो सागर, प्यार जो सागर असांजो बाप आहे। ज़रूर हुन खां असांखे वरसो ई मिलियो हूंदो, हाणे बि मिले थो। हाणे त ॿारनि खे मां वरसो थो ॾियां। शिव बाबा आहे न, उहो बि बाबा ऐं इहो ब्रह्मा बि बाबा थी वियो। त शिव बाबा ब्रह्मा द्वारा असांखे पढ़ाइनि था। हिन करे त प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं चइबो आहे न। केतिरा ढेर बीकी आहिनि। बाप चईंदा आहिनि कि मां तव्हांजो ॾाॾो थी वियमि न। चईंदा आहिनि कि ॿार चईंदा आहिनि असांखे त ॾाॾे खां वरसो थो मिले। ॿार चईंदा आहिनि बाबा असांखे तव्हां नरकवासी खां स्वर्गवासी था ठाहियो। चईंदा आहिनि हे बच्चे मूंखे यादि करो त तव्हांजे मथां जेको आत्मा जे मथां जेको पापनि जो बोझो आहे न, उहो भस्म थी वेंदो। पोइ त सतप्रधान ठही वेंदव, त सचा सोना थी वेंदव। पोइ सतयुग में तव्हांखे सचे जेवर जहिड़ो शरीर बि मिलंदो। आत्मा शरीर ॿई सतप्रधान थी वेंदा न। आत्मा ई पोइ सतो रजो तमो में ईंदी आहे।
त हुनखे शरीर भी तमोगुणी मिलंदो अथसि। बाप तव्हांखे राय ॾींदा आहिनि की मूंखे यादि करो, मूंखे सॾु कंदा आहियो न, हे पतित पावन अच। भारत जो प्राचीन योग राजयोग मशहूर आहे। हाणे उहो ही राजयोग मां तव्हांखे सिखायां थो। मूंसां गॾु योग रखो त तव्हांजी खाद जली वञे। जेतिरो याद में रहंदा ओतिरो आत्मा में जेकी खाद आहे उहो जलदी वेंदी, निकिरदी वेंदी। याद ही त मुख्य आहे न। नॉलेज त बाप ॾींदा आहिनि। सतयुग में यथा राजा रानी तथा प्रजा सभु पवित्र हुया, हाणे सभु पतित आहिनि। बाप चईंदा आहिनि की हिन जे ॾाढे जन्मनि जे अंत वारे जन्म में मां हिन जे शरीर में प्रवेश कंदो आहे। हिन खे भाग्यशाली रथ ठाहींदो आहे। इहो पढ़ी करे पहिरें नंबर में वेंदो आहे। नंबरवार त थियणा ई आहिनि। मुख्य हिकु नाम हूंदो आहे। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे 84 जन्मनि जो राज ॾाढो सुठी रीति तो सम्झायां। तव्हां आदि सनातन देवी देवता धर्म जा आहियो, हिंदू धर्म जा न आहियो। तव्हांजा कर्म श्रेष्ठ, धर्म श्रेष्ठ हुयो। हाणे रावण जे राज्य में आया आहियो। रावण जे प्रवेशता खां पोइ धर्म कर्म भ्रष्ट थी वियो। पंहिंजे पाण खे देवी देवता कहलाइण में लज्जा ईंदी हुई न, हिन करे हिंदू नाम रखिया। वास्तव में त हुन ई धर्म जा आहियो न, तव्हां आदि सनातन देवी देवता धर्म जा। तव्हां 84 जन्म वरिता पोइ पतित थी वियो। 84 जो चक्कर भारतवासी ही लॻाईंदा आहिनि। वापसि त सभिनि खे वञिणो आहे। पहिरियों तव्हां वेंदा जीअं बारात वेंदी आहे। शिव बाबा जे साजन तव्हां सजनियूं हिन समय चीची तमो प्रधान थी वई आहे। केरु? आत्माई। पोइ हिननि आत्माई सजनियुनि खे मूंखे गुलगुल ठाहिणो आहे। गुलगुल ठाहे करे ई त वठी वेंदमि न। आत्मा खे पावन ठाहे करे ई वठी वेंदमि। हिननि खे लिबरेटर गाइड भी चइबो आहे। बेहद जो बाप पाण सभिनि खे वठी वेंदो। उन्हनि जो नाम छा आहे? शिव बाबा। नाम शरीर ते पईंदो आहे, परंतु परमात्मा जो नाम शिव हुनजी आत्मा ते पयल आहे। ब्रह्मा विष्णु शंकर के भी सूक्ष्म शरीर आहे। शिव बाबा खे त कोई शरीर न आहे। हुनखे शिव बाबा चईंदा आहियूं। ॿार चईंदा आहिनि हे माता पिता असां बालक त तव्हांजा बालक आहियूं। ॿिया त पुकारदा रहंदा आहिनि, छो जो हुननि खे पतो न आहे। अगरि सभिनि खे पतो पइजी वञे त अलाए छा थी वञे। देवी देवता धर्म जो झाड़ जो सैम्पलिंग तो लॻे। तव्हां जेका हीरे मिसल हुया आत्माई, उहो कौड़ी मिसल थी वयूं आहिनि। 84 जन्म वरिता अथव न। पोइ वापसि खां हाणे कौड़ी खां हीरे था ठाहो, पोइ वापसि खां नए से चक्कर शुरू थींदो। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी त रिपोर्ट थींदी न। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां ही पूरा 84 जन्म वरिता हुया। 84 लाख थोड़ी, इहा भूल आहे। 84 लाख जन्म सम्झण जे कारण कल्प जी आयु लाखों वर्ष चई छॾी त ही त बिल्कुलु झूठ आहे न। भारत हाणे झूठ खंड आहे। सचखंड में तव्हां सदा सुखी हुयो। हिन समय 21 जन्म जो वरसो था वठो। सॼो तव्हांजे पुरुषार्थ ते ही मदार आहे। राजधानी में जो चाहो उहो पद वठो। हिन में जादू आदि जी कोई ॻाल्हि कान्हे। हा, मनुष्य खां देवता जरूर ठहिणो आहे। इहो त सुठो जादू आहे न। तव्हां सेकेंड में ॼाणो था कि असां बाबा जा ॿार आहियूं। कल्प कल्प तव्हां सेकेंड में पंहिंजे पाण खे पहचाने छॾियो न। असां बाबा जा ॿार आहियूं। कल्प कल्प बाबा असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहे। अधु कल्प भटकदा हुयासीं। स्वर्ग में त कोई बि हुयो न। बाप अची करे तव्हां ॿारनि खे लाइक़ ठाहींदो आहे। बरोबरि हिते महाभारत लड़ाई लॻी हुई ऐं राजयोग सिखायो हुयो। शिव बाबा चईंदा आहिनि मां ही त अची करे सिखाईंदो आहे। क्राइस्ट थोड़ी सिखाईंदो आहे। हाणे तव्हांजा ॾाढे जन्मनि जे अंतिमो जन्म अथव, मुंहिंजो न। तव्हां भारतवासी आहियो न। तव्हांजो धर्म ॾाढो सुख ॾियण वारो हुयो। बाक़ी धर्म वारा वैकुंठ में थोड़ी ईंदा। इहो बि ड्रामो आहे, नाती हलंदो थो रहे। कॾहिं ठहियो इहो बि पाण चई न सघंदा आहियूं। हिन जी एंड कॾहिं बि थींदी न आहे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट ई थींदी थी रहे। इहा संगम युग नंढो युग आहे। चोटी आहे ब्राह्मणनि जी। बाप त ब्राह्मणनि खे देवता थो ठाहे।
तव्हां ब्रह्मा जा ॿार ज़रूर, तव्हांखे ब्रह्मा जा ॿार ज़रूर ठहिणो। तव्हांखे वरसो मिले थो शिव ॾाॾे खां। जेसि ताईं पंहिंजे पाण खे बीके न चईंदव, सम्झंदव, तेसि ताईं वरसो कीअं मिलंदो। पोइ बि कुझु न कुझु ज्ञान ॿुधंदव त साधारण प्रजा में अची वेंदव। अचिणो त ज़रूर आहे। शिव बाबा ब्रह्मा द्वारा ब्राह्मण देवता क्षत्रिय धर्म जी स्थापना कंदा आहिनि। सिवाय गीता जे ॿियो कोई बि शास्त्र न आहे। बाबा चवंदा आहिनि गीता आई ही सर्वोत्तम दैवी धर्म जो शास्त्र, जंहिंसां 3 धर्मनि जी स्थापना थी। ब्राह्मण भी हिते ही ठहिणो आहे, देवता भी हिते ही ठहिणो आहे। त परमात्मा बाप मूंखे ये ॻाल्हियूं ॿुधाई, पोइ हिनखे एकांत में जॾहिं बि वियो था अंदरि वीचार कजो, पोइ हिनखे जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो कि हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे? जी, थैंक यू। थैंक यू।